अॼु असीं रमज़ान शरीफ़ जे हवाले सां अव्हांखे ॿुधाईंदासीं त रमज़ान शरीफ़ जे भरारे महीने ईंदे ई वाम वापे जे शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करणु लॻा आहिनि ऐं ग़रीब जे साह पखणु उहे मथे चढ़ी विया आहिनि। ग़रीब का ख़रीदारी करे नथो सघे, न आम वापे जी का शइ ख़रीद करे सघे थो, न ई वरी फ्रूट ऐं सब्जी ख़रीद करे सघे थो, न ई जेको आहे अटो ऐं चांवर ख़रीद करे थो। उन हवाले सां इंतिज़ामिया ते जेके गॾिजाणियूं थियूं आहिनि ऐं उन्हनि ते जेके ज़िम्मेवारियूं रखी वियूं आहिनि उन्हनि जी ख़बर न आहे त हू कहिड़ियूं ज़िम्मेवारियूं अदा करे रहिया आहिनि ऐं किथे आहिनि। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हू फौरी तौर ते उन सिलसिले में हरकत में अचनि ऐं आम वापे जी शयुनि जे अघनि ते कंट्रोल करण लाइ पंहिंजी हकमत अमली जारी कनि ऐं उन्हनि ते कंट्रोल कनि। वधीक अवाम खां मालूम कंदासीं त उन जो इन हवाले सां छा चवणु आहे त उन्हनि खे शयूं कहिड़नि अघनि ते मिलनि थियूं ऐं मुनासिब अघनि ते मिलनि थियूं या नथियूं मिलनि, वधीक अवाम खां मालूम कंदासीं। साईं, जीअं त हिन भलारे महीने रमज़ान मुबारक जे मौक़े ते जेको आहे सो असां तव्हांखे चवंदा हलूं त यार ग़रीब ॾींहों ॾींहुं ग़रीब का शइ जेको आहे सो त ग़रीब जे खाइण खां चढ़ी वई आहे। अटो, गिहु, पटाटा, फ्रूट, सब्जी, हर शइ तव्हां असांखे ॿुधाए त इंतिज़ामिया हिनमहिल ताईं कहिड़ो नोटिस वरितो आहे, छा कयो आहे। अवाम ग़रीब लॻो पियो आहे, हिनमहिल छा खाए। 140 रुपया किलो कणिक जो अटो, 500 रुपया किलो गिहु लॻो पियो आहे। फ्रूट आसमान सां थी ॻाल्हाए, हर शइ हर अघु आसमान सां था ॻाल्हाए। तव्हां ॿुधायो त असां ग़रीब मिसकिन माण्हू छा कयूं। हिनमहिल ताईं को बि गवर्नमेंट, को बि हुकूमत हिनमहिल ताईं को बि उपाउ न वरितो आहे। हर महीने करे उन सदी कुझु रियात पए, ग़रीब खाए, कुझु सस्ताई थिए, उनजे लाइ चऊं था तव्हां माना ग़रीब जे खाइण खां ज़ोर आहे। ग़रीब जे खाइण खां ज़ोर रमज़ान शुरू थिए त ख़बर पए साईं रेट त हीअं सब्जी सभु मिलाश लॻी पई आहे, बाक़ी ॿी हुकूमत जी सभु महांगी लॻी पई आहे। केरु हाल आहे, केरु कंदो। महांगाई न आहे माना फ़िलहाल त रेट सही था, फ़िलहाल त रेट माना सभिनी पचालो 20 रुपया किलो, कहिड़ी महांगाई आहे। पचालो 20 रुपया किलो, ग़रीबनि खे सफ़ा मिले थो, कई तव्हांखे महांगाई खपे। अॻिते ॾिसो त छा था कनि माफ़िया छा थी करे, बाक़ी फ़िलहाल त रेट सही। साईं मेन शइ आहे अटो, चांवर, गिहु, मेन शइ इहे शयूं आहिनि। बाक़ी सब्जी सस्ती आहे, मुर्गी बि सस्ती, मच्छी सस्ती, भई हर शइ सरकारी शइ महांगी आहे। गिराइकी शइ चवंदा त माना गिराइकी शइ सभु सस्ती आहे। इहे मेन आइटम आहिनि, गिहु, सब्जी, गिहु, चांवर, अटो, इहे शयूं महांगी सस्ती आहे। बाक़ी फ्रूट महांगो आहे, मच्छी महांगी आहे, गोश्त महांगो आहे। बाक़ी जेकी गवर्नमेंट पॉलिसी रमज़ान जी खणी आई आहे मुसलमान वारी पॉलिसी, इन में गिहु तेल सफ़ा महांगो करे मुसलमान खे पैगाम ॾिनो अथनि बाबा हे रमज़ान शरीफ़ आहे, हिन में असां सवाबु कढियो, हर शइ महांगी करे छॾी अथनि।